सॼां थो उहो डिग्री कॉलेज लाड़काणे में सिंधी अदब जो उस्तादु आहे। गॾोगॾु हुन ताज़ो ई सिंधी यूनिवर्सिटी मां सिंधी अदब में MPhil जी डिग्री बि हासिलु कई आहे। असांजो तमामु ख़ूबसूरत लिखारी दोस्त जेको तमामु ख़ूबसूरत तहरीरूं लिखी रहियो आहे ऐं उहो तहक़ीक़ी मक़ाला बि तेज़ी सां लिखी रहियो आहे। अब्दुल फ़ताह सुप्रो साहब खे गुज़ारिश आहे त उहो अचे ऐं रोशन अली तुने साहब जे हिन किताब जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे, पेपर पेश करे। अब्दुल फ़ताह सुप्रो साहब। महिरबानी साईं रिज़वान साहब, स्टेज ते वेठल मुंहिंजा मौजूद महिमानों ऐं हेॾां हेठि वेठल मुंहिंजा दोस्तो, अस्सलाम वालेकुम। असां सभिनी खे ख़बर आहे त अॼु सिंधी ॿोलीअ जे ख़ूबसूरत कहाणीकार रोशन अली तुनिया जी तवील कहाणियुनि जे तर्जुमो थियल उर्दू किताब दरवाज़ा खोल जी मुहूर्त आहे। उन हवाले सां साईं जी कुझु कहाणियुनि बाबति मां बि तव्हां सां वीचार वंडींदुसि ऐं कुझु हुन जी पंहिंजी ज़िंदगीअ बाबति बि। रोशन अली तुनियो बुनियादी तरह शाइर हो। हिन शाइरीअ जी शुरूआति पंहिंजे वॾे भाउ मौलादाद तुनिए जी शाइरीअ खां मुतासिर थी कई। उन खां पोइ हुन कहाणियूं लिखणु शुरू कयूं। संदसि पहिरीं कहाणी साल 1952 में हाला मां शाया थींदड़ रिसाले फिरदोस में ड्राइवर जे नाले सां छपी। जंहिं बैदि हिन ड्रामा, नावलेट, नाविल, डायरी, सफ़रनामा, मज़मून ऐं तबसरा लिखिया। रोशन अली तुनियो जी कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ 1 जुलाई 2001 ईस्वीअ में मंशर ॿुॾी वियो जे नाले सां राइटर्स वर्ल्ड कराचीअ पारां छपाए पधिरो कयो वियो, जंहिंमें हिन जूं 16 कहाणियूं शामिलु हुयूं, जिन में रत जी गुरड़ी, आकए सूधो गुम, उघाड़ो पाछो, ततल माण्हू, आपघात, मंशर ॿुॾी वियो, 17,000, सिल्वर टॉनिक, अफलातूनी मखलूक, इंसान ऐं देव, पैदावारी, सरमद जी ठठोल, गुल फुल ऐं टांडा, दानिश गुम थी वियो, दरवाज़ो खोल, सरदार जी धीउ ऐं लाक बि शामिलु आहिनि। रोशन अली तुनिया जो हिन कहाणियुनि खे हिन साल सिंधीअ मां उर्दूअ में नंगर चना दरवाज़ा खोल जे नाले सां तर्जुमो कयो आहे, जंहिंमें कहाणी उघाड़ो पाछो खां सवाइ संदसि 15 कहाणियूं जीअं जो तीअं शामिलु आहिनि, जिन खे मुल्तान इंस्टीट्यूट पॉलिसी एंड रिसर्च जहिड़े आला इदारे जून 2019 में छपाए पधिरो कयो आहे। हिन किताब जो इंतिसाब सिंधु दरिया जे नाले आहे। किताब जा पेश लफ़्ज़ उर्दू ॿोलीअ जे नाले वारे लेखक हफ़ीज़ ख़ान लिखियो आहे। उन बैदि नंगर चना अर्ज़ मुतरजिम जे नाले जे सिरे हेठि पंहिंजा वीचार वंडिया आहिनि। मजमूई तौर हिन किताब में ही कहाणियूं अची वञनि थियूं: मंशर डूब गई, खून की कुली, 17,000, हवालाती, बमायाल गायब, सरमद का तंज, दरवाज़ा खोल, बेपर आदमी, फूल, फल फूल और अंगारे, अफलातूनी मखलूक, इंसान और देव, सरदार की बेटी, खुदकशी, सिल्वर टॉनिक, दानिश गुम हो गया ऐं बरामदगी। किताब जी पहिरीं कहाणी मंशर डूब गई में कहाणीकार ॿुधाए थो त केतिरनि ई सालनि खां बरसाति न पवणु ऐं दरिया जो मिठो पाणी ढंढ में दाख़िल न थियणु ऐं सिम नालनि जे पाणीअ जो मंशर ढंढ में दाख़िल थियणु सबबि न फ़क़ति जीत जणिया ऐं जानवर उञ विघे तड़पनि ऐं मरनि था, पर माण्हू बि मिठे पाणीअ जे ढुक पीअण लाइ परेशान आहिनि। सरकार पारां मिठे पाणीअ जो को ख़ासि इंतज़ाम न हुअण करे कई रहवासी ढंढ तां लॾ पलाण करण ते मजबूर थी विया आहिनि, जिन मां के वरी मौत जो भखु बणिया आहिनि, जंहिंजो मिसाल कहाणीअ जो मुख्य किरदारु नंढड़ो मोर बि आहे, जेको मिठे पाणी न मिलण करे तड़पी दम ॾिए थो ऐं आख़िरी पसाहनि ताईं खेसि पीअण लाइ मिठे पाणीअ जी हिकु बूंद बि नसीब नथी थिए। हिन किताब जी ॿी कहाणी खून की कुली आहे, जेका सारियुनि जे कारखाने यानी सेलर अंदरि कमु कंदड़ नूरा नाले 15-16 सालनि जी हिकु ग़रीब पोरियत छोकिरीअ जी मुफ़लिसी
ऐं मजबूरीअ खे फोकस करे थी। जंहिंजो पोड़ो पीउ बीमार ऐं कमाइण खां लाचार आहे, घर में सवाइ नूरां जे उनजो ॿियो को बि सहारो न आहे। उन मजबूरीअ सबबु नूरां ॻोठ जी ॿियनि औरतुनि सां गॾिजी सेलर में ॾारे मां कटी छंडण जो कमु करे थी, जिते खेसि ॿियनि औरतुनि सां गॾु हफ़्ते पूरे थियण जे हिसाब वठण जो इंतज़ारु रहे थो, जंहिंजी हासिलात लाइ जुमे नाले सेठ जो जमादार नूरां खे धोखे सां हिकु सुनसान भांडे ॾांहुं वठी वञे थो, जिते सेलर जो मालिक सेठ साणस ॾाढाई करे थो। हिन वाक़े बाद नूरां पीउ सूधो अलाए केॾांहुं गुम थी वञे थी। कहाणीअ में लेखक एॾो त दर्द समायो आहे जो हिकु तरफ़ पढ़ंदड़ जूं अखियूं लुड़कनि सां टुमटार थी वञनि थियूं, त ॿिए तरफ़ नूरां सां थियल उन ज़ुल्म जो सबबु उन जी लूंहं लूंहं कांडारे छॾे थो। बमा अयाल गाइब कहाणीअ में सिंध जी ॿाराड़ीअ जो अक्स चिटियल आहे, जंहिंमें असांजे अणपढ़ियल कम कुल कम इल्म कम ज़र्फ़ ऐं पर ॿुधड़िया माण्हू जेके थोरी ॻाल्हि खे पंहिंजे अना जो मसइलो बणाए ऐं कूड़ी गैरत जे नाले ते हिक ॿिए जा खून करे हिक ॿिए जूं पीढ़ियूं ऐं नसुल तबाह बर्बादु करे छॾनि था, जंहिं बाद खेनि थाणनि जेलनि कोर्टुनि केसनि तोड़े राजूनी फ़ैसिलनि सां मुंहुं ॾियणो पवे थो, जंहिंजो असरु सॼी आकाए सॼे ख़ानदान सॼे कुड़ुंब कबीले ते पवे थो। हिन कहाणी में सिंधी समाज जो अहिड़ो नुंहुं आहे जंहिंमें हर मसइले हर मामले जो हल गैरत जो कूड़ो इल्ज़ाम लॻाए उन आड़ में केतिरनि ई कूदरनि खे कोहण जो जवाज़ पैदा कयो वञे थो, जंहिंखां असांजे समाज खे पासो करण लाइ लेखक कहाणीअ में अनोखे नमूने सां नसीहत कई आहे त हर मामले ते सोचे सम्झी क़दम खणणु ऐं हर वॾी तबाही ऐं बर्बादीअ खां बचणु घुरिजे, न त उन नासूर सबबु केतिरियूं ई आकयूं गुम थियण खां बची नथियूं सघनि। दरवाज़ा खोल कमू ऐं दोसूअ जी प्रेम कहाणी आहे, जंहिंमें ॾेखारियल आहे त कमू हिकु घरेतड़ी ऐं हुनरमंद औरत आहे जेका सॼो ॾींहुं घर में कमकार करण में गुज़ारे थी ऐं खेसि पंहिंजो बाक़ी वक़्तु जेको बचे थो उन में हू हथ जो पोरियो करे अगठ बि ठाहे थी त बर्थ बि भरे थी। पर जॾहिं दोसूं ऐं हिन जे प्यार जी ख़बर संदसि घर वारनि ताईं पहुचे थी त हू उन ते साणस मिलण जूं बंदिशूं हणनि था। हिकु ॾींहुं खे हिन खे ख़बर पवे थी त संदसि शादी कंहिं ॿिए सां थियण जो रिथियो वियो आहे, त हूअ घर मां वझ वठी दोसूअ जे घर जी चांठ ते पहुची दरवाज़े खे खड़काईंदे चवे थी त दोसू दरवाज़ो खोल, दरवाज़ो खोल, दरवाज़ो खोल, अचु त भॼी हलूं। पर दोसू ॿिन्ही ख़ानदाननि जी इज़त जी पायमाल थियण जे बचाव ख़ातिर दरवाज़ो नथो खोले। ईअं कमूअ खे घर भाती ॻोल्हींदा रहनि था, जॾहिं त कमू मोटी वञी घर में जेका संदसि घर में खूही आहे उन में टपोॾे थी, पाण मारण जी कोशिशि करे थी, जिते संदसि चाचो खेसि वारनि खां वठी पाणीअ में गोता ॾियारे थो। उन महिल ॻोठ जा ॿिया बि माण्हू अची वञनि था ऐं अधु मुई कमूअ खे खूह मां ॿाहिरि कढी था वठनि, जिते ई कहाणीकार कहाणीअ जे ख़ूबसूरत ऐं इंतिहाई दर्दनाक पुॼाणी करे थो। विफरा आदमी जो मुहवर बेजोड़ शादियूं आहिनि ऐं अहिड़ी हिकु बेजोड़ शादीअ सबबु मोरा माउ खे ज़हर ॾेई मारे थी छॾे, जेका खेसि हिकु हंधि रिश्तो छिनी ॿिए हंधि परणाए थी ऐं वरी ॿिए हंधां छिनी टे हंधि खेसि परणाइण जी कोशिशि करे थी। मोरा तेश में अची माउ जो सिर खणे थी। कामी पंहिंजे मुड़ुसु अरबेले खे कातीअ सां उन करे थी कोहे जो अरबेले जी कामीअ सां न थी पवे, परी पंहिंजे मारोट जी चाहत सबबु पाण मारे थी, जो पिणसि संदसि ॿिए हंधि संग करणु घुरे थो। हिन कहाणी में लेखक अजीब नमूने फ़नकाराना अंदाज़ में सिंधी औरत जूं कई कहाणियूं समायूं आहिनि, जंहिंमें केतिरनि ई औरतुनि जा अरमान, ओसियड़ा, उमेदूं, उदमा, ख़्वाहिशूं, हसरतूं ऐं चाहतूं शामिल आहिनि, जंहिंजो बेदर्दीअ सां असांजे समाज में विख विख ते खून कयो वञे थो। ख़ुदकशी कहाणी ॿिनि दोस्तनि जी आपघात बाबति लिखियलु आहे, जंहिंमें हिकु दोस्त घरवारीअ जी बीमारीअ ते घर जो सभु कुझु लुटाए थो छॾे ऐं पोइ महांगाई, अकेलाई, ॾुखनि, मुसीबतुनि ऐं मुश्किलातुनि जी ज़िंदगीअ खां तंग थी ख़ुदकशीअ वारो रस्तो अख़्तियार करे थो। ख़ुदकशी करण लाइ शहर जे हिकु दोस्त ॾांहुं वञे थो ऐं दिलि में इरादो थो करे त अॼु राति पंहिंजी ज़िंदगीअ जो अंतु आणींदुसि।
पर ज़िंदगी जो अंत आणींदुसि। पर बचड़नि जी पालना ऐं बेलोस प्यार सबबु ख़ुदकशी नथो करे। उहा ख़ुशख़बरी ॿुधाइण लाइ हू जॾहिं पंहिंजे सब इंस्पेक्टर दोस्त मुश्ताक अलीअ जे कमरे में पहुचे थो त खेसि पंहिंजो दोस्त ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में मुब्तला नज़र अचे थो ऐं हू डॉक्टर घुराइनि था, पुलिस खे इतलाह ॾियनि था, पर हू बची नथो सघे। उनखां पोइ हुन जे हथे अखरे लिखियल ख़त मां ख़बर पवे थी त हिन ख़ुदकशी कई आहे जेका हुन पंहिंजे ज़मीर जी मलामत सबबु कई आहे। हुन ख़त में ॼाणायल आहे त जंहिं मुल्क ऐं मुआशिरे में हिकु अयार धोखेबाज़ खे को सम्झण ऐं सज़ा ॾियण वारो न आहे, जिते क़ानून ॾोही ऐं बेॾोहीअ में तमीज़ नथो करे, जिते बेगुनाह इंसानु ज़ाती दुश्मननि करे चंद ॾोकड़नि जी लालच में फांसीअ जे तख़्ते ते पहुचे थो, उते ऐं अहिड़े माहौल में पाण खे सज़ा ॾियण ई बहितर आहे। ख़त में उहो पिणु वाज़े कयो वियो आहे त मुंहिंजे मौत जो असुलु सबबु हिकु बेगुनाह हारीअ जो खून आहे, जंहिंखे हिकु ज़मींदार सां ज़ाती दुश्मनीअ सबबु 5000 रुपया रिश्वत वठी खून जे केस में चालान करे छॾियो हुयुमि ऐं कूड़ी साबितीअ खे सची करण लाइ अखियुनि ॾिठा अहिड़ा शायदि मथसि बीहारियमि जो अदालत जी अखि बि उनखे जाचे न सघी ऐं उन फांसीअ जो फांसी उनजो मुक़दर बणिजी पई। हिन कहाणी में कहाणीकार कानून ऐं कोर्टुनि जे ग़लति फ़ैसिलनि जा बखिया उडेड़िया आहिनि। अहिड़े नमूने सां रोशन अली तुने जे हिन किताब में शामिल ॿियूं कहाणियूं 17000 हवालाती, सरमद का तंज़, फल फूल और अंगारे, अफलातूनी मखलूक, इंसान और देव, सरदार की बेटी, सिल्वर टॉनिक, दानिश गुम हो गया ऐं बरामदगी समेत सभु कहाणियूं शानदार ऐं यादगार ऐं लाजवाब आहिनि, जिन में को न को नियापो समायल आहे। हू उन्हीअ ज़रिए ॻोठाणी ज़िंदगीअ जो उन्हनि कहाणियुनि ज़रिए ॻोठाणी ज़िंदगीअ जो माहौल पेश करे थो ऐं उन सां गॾोगॾु असां वटि थींदड़ औरत ते बुनियादी हक़नि जी लताड़, वॾेरनि जे दबदबे ऐं रयाकारीअ समेत हेठें तबिके जी मायूसी, सियासत में मज़हबी अॻुवाणनि जी शमूलियत समेत बुनियादी इंसानी हक़नि जी पायमालीअ ते रोशन ख़याल कलम वसीले रत जा ॻोढ़ा ॻाड़े थो। ॿारहाड़ीअ जे अणपढ़ियल माण्हुनि जी अजाई ज़िद, बहस, हसद, साड़, कीने, फ़साद, विसवसे ऐं वहम परस्ती जहिड़ी बीमारियुनि खे बि हिन पंहिंजी कहाणियुनि में जा बजा निधियो आहे ऐं उन्हनि खां निजात जो दग ऐं इंसानी इंसाफ़ वारी मंज़िल या ॾस पता ॾिए थो, जंहिं लाइ संदसि जेतिरी बि तारीफ़ कजे उहो उनजो 100% मुस्तहिक़ नज़र अचे थो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।